नाज़रीन मां है किंजा फातिमा न्यू मिरान न्यूज़ रुक कयूं था ख़बरन दा छूर रिपोर्ट एसआर सोडो गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल छूर में जश्न आज़ादी के परमस मौके ते छूर टाउन कमेटी पारां एक बेहतरीन प्रोग्राम मुनक़िद किया वियो जैमें स्कूल के ॿारनि सां गॾु संदसि माइटनि ऐं मौज़नि पिणु शिरकत कई। प्रोग्राम में आयल तमाम ॿारनि के बेज पाराया विया। तिलावत कलाम पाक सां प्रोग्राम की शुरुआत करे मौके तरानो ऐं स्कूल के ॿारनि पारां मिली नगमा ऐं टेबलूं पेश कया। प्रोग्राम में शरीक तमाम मौज़नि उस्तादनि साहिबान ऐं शागिर्दनि पारां मुल्क की सलामती ऐं तरक्की लाइ इज्तिमाई दुआ घुरी वई। उन मौके ते टाउन कमेटी छूर नज़र मोहम्मद आरी सर, प्रिंसिपल अली भमरो, मौलाना याकूब नौमानी, डॉक्टर अहमद अली नहड़ी ऐं ॿियनि तकरीब के खिताब कयो। उन मौके ते SHO छूर नूर मोहम्मद शर, मंठार आरी सर, हाफिज़ मीर मोहम्मद नहड़ी, जमालुद्दीन नहड़ी, मीर मोहम्मद भमरो, बरहान आरी सर, जगमाल सिंह सोडो, सेठ लजपत महेशोरी, सेठ भरत कुमार, डॉक्टर वासुमल खत्री, शरीफ नहड़ी, रजब नहड़ी, साई अल्लाह बख्श वसाड़, अब्बास सैतो, उस्ताद साईं हाशिम कुंभर, राजेश महेशोरी, अयूब कुंभर, निहाल साईं, सोबदार साईं, शम्स आरी सर, अब्बास सुमरो, राजेश बजीर, गुलाम रसूल पठान, आजिज अरफान असगर, गौरी किलारिक, चंदन कुमार, बजीर किलारिक, उस्मान कुंभर, साईं मुर्तज़ा सुमरो, साईं इनायत सुमरो, साईं सद्दाम वेहूं, आरी सर मजीद मला, अज़ीज़ आरी सर, सलीम मंगरियो ऐं ॿियनि शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहियो न्यू मिरान न्यूज़।